तव्हां चयो इनखे तव्हांजी पंहिंजी ट्रांसमिशन रहमत रमज़ान में आख़िरी कुछ घड़ियूं आहिनि, तव्हां बि बिल्कुलु अफ़तारी जी जेको आहे तयारी कंदा हूंदो। एहतशाम प्लीज़ तव्हां बि अचो हेॾां ऐं जेको आहे तव्हां बि ज़रूरु हिते वेही रहो। जमाली भाउ असां हाणे नात शरीफ़ जी तरफ़ वेंदासीं ऐं असां गुज़ारिश कंदासीं तारिक अली साहब स्पेशली दादू खां असांखे जॉइन कयो अथई। दादू मां जेके भाइर भेनर असांखे ॾिसनि पिया उन्हनि जी तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां मां। प्लीज़ बिस्मिल्लाह तारिक अली कलंदरी साहब बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। माशाल्लाह हाजी गुलाम नबी महसर साहब जी नात शरीफ पेश कंदासीं। जी जी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हो अगर जे गरीब वॾा खुश नसीब आयूं, अगर जे गरीब आयूं वॾा खुश नसीब आयूं। असांजे रसूल जहिड़ो न कंहिंजो रसूल अगर जे गरीब आयूं ओ वॾा खुश नसीब आयूं। ओ भलियायो सुहिणो मोहम्मद असियां भाजे आसरे ही गुनहगार कुल खयाई वठी सभई वाग में। ओ कया धन धनार धनका नवाज़्याई पे निधणका। कया धन धनार धनका नवाज़्याई पे निधणका। किना जे होयासी तद भी कयो साईं कबूल अगर जे गरीब आयूं ओ वॾा खुश नसीब आयूं। पर चङनि सां चङायूं कंदो हर कोई इंसान मगर बेवड़नि सां वड़कण सुणे मोहम्मद जो शान ओ चङनि सां चङायूं कंदो हर कोई इंसान मगर बेवड़नि सां वड़कण सुणे मोहम्मद जो शान ओ ॾोहारनि जा ॾोह धोवण रुगो रात्या ॾींहां रोवण। ॾोहारनि जा ॾोह धोवण रुगो रात्या ॾींहां रोवण। असल खां इहो ई असांजे नबीअ जो उसूल अगर जे गरीब आयूं ओ वॾा खुश नसीब आयूं। पर इस्म अर्श ते थसि अहमदी साईं मोहम्मद ज़मीन ते रखिया रब सोहणा नाला मोहम्मद करीम ते। है अदब कर त ए बछण नहीं अदब कर त ए बछण नहीं इस्म आशिकन में गण नहीं। अदब कर त ए बछण नहीं इस्म आशिकन में गण नहीं। बिना इश्क जे महसर बिना इश्क जे महसर इबादत फजूल अगर जे गरीब आयूं ओ वॾा खुश नसीब। वाह 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 माशाल्लाह तारिक अली कलंदर साहब माशाल्लाह माशाल्लाह बहुत खूब। ऐं छाकाणि त जेके बि महिमान असांखे शुरू खां जॉइन कंदा आहिनि